अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला। अब सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान मकानी चूंडनि लाइ अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में ख़िताब दौरान इमरान ख़ान जो चवणु आहे त मकानी चूंडनि में पूरी क़ुव्वत सां मैदान में लहंदासीं। तहरीक इंसाफ़ मुल्क जी मक़बूल तरीन जमायत आहे। अवाम वटि PTI खां सवाइ को बहितर ऑप्शन नाहे। मकानी चूंडनि लाइ पार्टी जे तंज़ीमी ढांचे खे मुनज़िम कयो वञे। असांजा कारकुन पार्टीअ जो क़ीमती असासो आहिनि। इलेक्शन में मेरिट ते टिकेटूं ॾिनियूं वेंदियूं। नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ ऐं PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक खे फ़ैसिलाइतो बणाइण ते मुशावरत। नवाज़ शरीफ पारां PDM जो सरबराही इजलास तकिड़ो घुराइण जी दरख़्वास्त। मौलाना फज़ल रहमान ईंदड़ हफ़्ते इजलास घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। अपोज़िशन जे गॾियल लॉन्ग मार्च जे पीपल्स पार्टीअ जी तजवीज़ में ख़यालनि जी ॾेवट। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण लाइ समूरा आइनी क़ानूनी ऐं अवामी ऑप्शन इस्तेमालु कया वेंदा। डेरा इस्माइल खान में तहरीक इंसाफ़ के वॾो धचको। इलेक्शन कमीशन PTI उम्मीदवार के चूंड मैदान खां ॿाहिरि करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर जो भाउ उमर अमीन नाअहल करार। इलेक्शन कमीशन अली अमीन गंडापुर के अवामी मेड़ाकनि के ख़िताब खां रोके छॾियो। हू कंहिं बि सियासी सरगर्मी में हिस्सो न वठी सघंदो। सुप्रीम कोर्ट क़ौमी सूबाई असेंबलियुनि में अक़लियतुनि जी सीटुनि जो अंग वधाइण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार। अदालत रिमार्क्स न आहिनि त अक़लियतुनि जी सीटुनि जो अंग वधाइण लाइ आइन में तरमीम घुर्बल आहे। पार्लियामेंट खे आइन में तरमीम जो हुकुम नथा ॾेई सघूं। अल्लाह करे अमरीकी सदर जो बाइडन फ़ोन करे वज़ीर आज़म जी परेशानी घटि करे। मुल्क में एहतिसाब जो अमल नाले मात्र आहे। नओं ऑर्डिनेंस जारी थींदे 4 महीना गुज़री विया, पर कंहिंखे नाहे ख़बर त छा करिणो आहे। स्टेट बैंक जो बिल कानून अञा ताईं नाहे बणियो, पर सेविंग डेट घटाए वियो। हाउसिंग लोन खे रोल बैक करण जो चयो वियो। IMF हाणे हुकुम ॾींदो त स्टेट बैंक खे छा करिणो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी जूं कराची में एहतिसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में PPMP बुरहान खान चांडियो जी उबूरी ज़मानत मंज़ूर। बुरहान खान चांडियो सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच पहुची ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी। अदालत बुरहान खान चांडियो जी 2 लख रुपयनि एवज़ 7 मार्च ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। बुरहान चांडियो दावा कई आहे त अदालत संदसि गिरफ़्तारी जो को बि ऑर्डर जारी नाहे कयो, पर अदालत सरेंडर करण लाइ चयो आहे। हू अदालत वञी सरेंडर कंदो। मथसि लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। हुननि पहिरें ॾींहं खां केसनि खे मुंहुं ॾिनो आहे। आईंदा बि केसनि खे मुंहुं ॾींदा। ऐं जोही तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लशमीना वबा शिद्दत अख़्तियार करे वरिती। केतिराई मासूम ॿारड़ा मर्द तोरे औरतूं लशमीना वबा में वकोड़जी विया। सेहत खाते बीमारी खां बचाव लाइ के बि जोगा उपाउ न वरिता। ॻोठाणनि पारां मेडिकल टीमूं जोड़े वैक्सीन मुहिम शुरू करण जो मुतालबो।